गंबट रिपोर्टर इमदाद अली जामलो गंबट यूसी दराजा शरीफ अगली बल्दियाती इलेक्शन हलंदड़ दौरान ॻोठ वरियो वहाण सानई में फंक्शनल मुस्लिम लीग वारनि जा 11 माण्हू क़तल थिया हुआ जंहिंजो इल्ज़ाम जुणेजा बिरादरी जे माण्हुनि ते मढ़ियो वियो हो जंहिंमें जुणेजा बिरादरीअ जा कुझु माण्हू गिरफ़्तार थियल आहिनि जिन जी आज़ादीअ लाइ जुणेजा बिरादरीअ जूं औरतूं मसमात सकीना मसमात बानो मसमात आमना ख़ातून मसमात बख्तावर ख़ातून ऐं ॿियनि क़ुरान शरीफ़ खणी ऐं न्याणियूं मेड़ मिंथ काफ़िलो वठी नेशनल प्रेस क्लब गंबट पहुची एहतजाजी मुज़ाहिरो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजा माण्हू बेगुनाह आहिनि जिन माण्हू पीर साईं पागारे जे हरनि मथां हमिलो करे खेनि शहीद कयो हो हुननि सां असांजो को बि वास्तो नाहे असां पाण पीर साईं पागारे जी पार्टी जा वोटर ऐं वर्कर आहियूं असां पीर साईं पागारे खे अर्ज़ु था करियूं त हिन क़ुरान जे सदके असांखे पंहिंजा माण्हू आज़ादु कराए ॾे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ गंबट। अच्छा हमी ये जेको इलेक्शन में हिन में दरादा में माण्हू हुआ हुन में त मुख़्तलिफ़ शहरनि जा हुआ सांगड़ में ॻाल्हि ॿुधी त तुंहिंजा बि शहीद थिया हुया होॾे विया आहियो तव्हां हुनजे छा चवणु आहे हुनजे वारसनि में साईं ॾे विया आहियो तव्हां साईं खे मिलण नथा अचनि? कॾहिं विया साईं